अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां मीरपुर ख़ास में ख़बर शेयर कंदा हलो। मीरपुर ख़ास सेकंड जोडिशनल मजिस्ट्रेट मीरपुर ख़ास अली हसन मरी जे मौजूदगी में डॉक्टर महाशाह छे गरोल शरीफ के कब्रिस्तान में कबर कशाई कई वई। सत रोकनी मेडिकल बोर्ड पारां डॉक्टर महा छे लाश जा सैंपल वरता विया, जैसे रिपोर्ट 15 ॾींहं अदर ॾिनी वेंदी। डॉक्टर महा जे वालिद आसिफ अली शाह जो चवणु आहे त वो पुलिस जे कारकर्दगी में मुतमिन है। उम्मीद है पुलिस ॾुआरनि खे गिरफ्तार कर सख्त तरीन सज़ा ॾियण में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदी। जॾहिं त पुलिस जे पहिरें रिपोर्ट मूजिब डॉक्टर महा पाण खे गोली हणी ख़ुदकुशी कई हुई। यादि रहे त डॉक्टर महा शाह 18 अगस्त पंहिंजी रिहाइशगाह कराची में मुबीना तौर ख़ुदकुशी कई हुई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।